नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरनि सिलसिलो जारी है। वक्त दारावण मां ख़बर ॾींदा आहियूं। दारावण कंदरा थाणे जी हद ॻोठ जंगल तनियो में महर बिरादरी जो 12 शहर खां कांदी तनिया बिरादरी जे घरनि ते लठनि कुआड़नि बंदूकुनि पिस्टलनि सां हमलो करे अली मोहम्मद तनियो, रोशन अली तनियो, जहांगीर तनियो, समीला तनियो समेत 12 खां वधीक माण्हू ज़ख़्मी करे छॾिया, जिन खे ज़ख़्मी हालत में रूरल हेल्थ सेंटर कंदरा आंदो वियो। उन मौके ते तनिया बिरादरी जे माण्हू नेशनल प्रेस क्लब कंदरा जे सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त गुज़िरियल ॾींहुं ॿारनि जी मामूली ॻाल्हि तां हाजी महर ऐं उन जी कांदियल 30 खां वधीक माण्हुनि असांजे घरनि ते लठनि कुआड़नि बंदूकुनि पिस्टलनि सां हमलो कयो, जंहिं में असांजा केतिरा ई माण्हू ज़ख़्मी थी पिया आहिनि। हिन वधीक चयो त असांजे ॻोठ जंगल तनियो में हिकिड़ो घर महरनि जो आहे, जिन जे असीं हर ॾुखे वक़्त में मदद कई है, जानी माली मदद कंदा रहिया आहियूं ऐं हू असांजे कुड़मत कंदड़ आहिनि, पर ख़बर न आहे छो हू ॿारनि जी मामूली ॻाल्हि तां असांजे घरनि मथां 12 चक शहर जा माण्हू घुराए हमलो करायो वियो। होॾां कंदरा थाणे ते केस दाख़िल थियण खां पोइ एसएचओ कंदरा ज़ुल्फ़कार अली बंबरो जी अॻवानी में पुलिस जा वॾा टाला साण करे हाजी महर जे घर ते चढ़ाई करे 30 खां वधीक हथियारबंद हथियारनि समेत गिरफ्तार करे वरिता आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।